दासिन ठारू शाह जे कचे में कलोड़ा प्रांत जे धुरिन में झेड़े में औरत समेत ब ॼणा क़तल थी विया आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ लाइन ते आहे मोहम्मद जुड़ियल मंगी। जी मोहम्मद जुड़ियल, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु के ॿुधाईंदो हलां त ठारू शाह भरिसां कचे जे इलाइक़े भागूदेरे थाणे जी हद में ॻोठ अहमद कलोड़े में कलोड़ा बिरादरी जे 3 धुरिन में ज़मीन जी मालिकियत झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान हिक ॿिए जे घरनि मथां सिधी फायरिंग जे सबबि हिक औरत परवीन खातून ऐं हिकु मर्द मुमताज़ कलोड़ो गोलियूं लॻण सबबि मौक़े ते मारिजी विया आहिनि। जॾहिं त 2 औरतूं मुख़्तारा कलोड़ो, बुशरा कलोड़ो समेत 2 औरतूं पिणु ज़ख़्मी थियण जो इतला मिलियो आहे। जॾहिं त मारिजी वियल औरत जो लाश वारसनि अस्पताल पहुचायो आहे, जॾहिं त मर्द मुमताज़ कलोड़े जो लाश वाक़े वारे हंधि हिन वक़्त ताईं पियल आहे। इलाइक़ो नोगोर एरिया थी वियो आहे। उन सबबि पुलिस इतला बावजूदि वाक़े वारे हंधि न पहुची सघी आहे। इलाइक़े में ॾाका पखिड़ियल आहे। राब्ते करण ते भागूदेरे जी पुलिस ॿुधायो आहे त असांखे पिणु झेड़े जा इतला मिलिया आहिनि। वाक़ियो कचे वारे इलाइक़े में पेश आयो आहे, जिते वञण लाइ बख़्तरबंद गाॾियुनि जी सख़्त ज़रूरत आहे। अहिड़ो इतला असां SSP नौशर फिरोज़ खे ॾिनो आहे। जीअं ई उतां बख़्तरबंद गाॾियूं ऐं नफ़री मिलंदी त वाक़े वारे हंधि पहुची मामले ते कंट्रोल कयो वेंदो ऐं वधीक इन मामले जी जांच कई वेंदी। जी मोहम्मद जुड़ियल, तफ़सील ॾियण जे लाइ तव्हांजी महिरबानी।